ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में छा थींदो हिन वीडियो खे ज़रूरु पूरो ॾिसंदा ऐं तव्हांखे आराम सां कहाणी सम्झ में अची वेंदी। पहिरीं ॻाल्हि दोस्तों ॾिसंदो तव्हां नेक्स्ट एपिसोड में रईस गफ़ार ख़ान ऐं हाकिम ख़ान जी मुलाक़ात थींदी। हाकिम ख़ान ज़िद कंदो तूं जेको आहे कमाल ख़ान खे माफ़ु करे छॾ, मां उन खे तुंहिंजे हवाले कयां थो। लेकिन रईस गफ़ार ख़ान चवंदो न, इन ज़ालिम खे सज़ा मिलंदी, इन जी शर्त तूं विच में न रख। इन्हनि जे विच इन रईस गफ़ार ख़ान ऐं कमाल ख़ान में अनबन बि थी वेंदी शुरू। ऐं हाणे जेको आहे कमाल ख़ान इंतज़ारु करे रहियो आहे त हू छा थो करे। हाकिम ख़ान जीअं फ़ैसिलो हुनजे कमाल ख़ान जे ख़िलाफ़ु कंदो, पोइ उतां ॾिसिजो तव्हां हू बख्शू सां गॾिजी करे कुझु न कुझु उतां क़दम खणंदो ऐं निकिरी वेंदो। हाणे हू प्लैनिंग करे रहियो आहे कमाल ख़ान नेक्स्ट एपिसोड में, ऐं बख्शू उनजो भरपूर साथ ॾेई रहियो आहे। ऐं रबन हाणे ॾिसंदो दोस्तों, रबन वाइदो कंदो नेक्स्ट एपिसोड में कंहिंसां, अहमद सां। अहमद खे सिधी ॻाल्हि कयईं त बाबा तोखे माफ़ु कंदुमि, मां ओठे खे बि माफ़ु कंदुमि, लेकिन ओठो मूंसां तूं जेको आहे न वफ़ादारी करे ऐं मूंखे मीरा जो ॾसु ॾे। पोइ हिन किस्ते में यका तव्हांखे ॿुधाईंदो थो अचां त ओठे खे रबन ई तो भॼाईंदो ऐं तो उन जो कढाइण में हथु हूंदो। तव्हां बिल्कुलु हाणे ॾिसंदो हिकु अधु किस्तनि जे अंदरि त ओठो हितां रबन जी मदद सां निकिरी वेंदो। मां शुरू खां तव्हांखे ॿुधाईंदो थो अचां। ऐं ओठो दगा करण लाइ तयारु आहे रबन खे मारण जे लाइ, ऐं इन में अहमद उन जो साथ ॾींदो। लेकिन अहमद जेको आहे निभागो, थी सघे थो रबन सां 50% सचाई करे, लेकिन अहमद आहे शातिर माण्हू ऐं ओठे सां उहो ई सचो हूंदो आहे। नेक्स्ट एपिसोड में इहे सीन अचण वारा आहिनि। ऐं तव्हां ॾिसंदो त ओठो थी सघे थो 2 किस्तनि जे अंदरि फुर थी वञे तव्हां। बहरहाल पोइ इहो इल्ज़ाम रबन जे मथां पको अची वेंदो ऐं ॻोठ वारा चवंदा रबन बि गद्दार आहे। वीडियो भुॻो पंहिंजी पुॼाणी ते बक़ाया हिसो सुभाणे। ख़ुदा हाफ़िज़।